अस्सलाम वालेकुम। मैं मुंशी मिठू बहाला मौजू कलाम महफ़िल मुशायरे में सभिनी नवन पुराणनि मुअज़्ज़ज़ शाइरनि हाज़रीन नाज़रीन ख़ुश आमदीद। पंहिंजे पंहिंजे ज़ौक़ ते वधीक निखारण ऐं पंहिंजे शाइराना अंदाज़ में टब आज़माई करण ते ख़ुश आमदीद। महफ़िल मुशायरे में सभिनी नवन ऐं पुराणनि मुअज़्ज़ज़ शाइरनि खे ऐं हाज़रीन ऐं नाज़रीन ख़ुश आमदीद। पंहिंजे पंहिंजे ज़ौक़ खे वधीक निखारण ऐं पंहिंजे शाइराना अंदाज़ में टब आज़माई करण ते ख़ुश आमदीद। जदीद दौर में हिकु अजीब तवानाई बेदार थी रही आहे। जदीद दौर में हिकु अजीब तवानाई बेदार थी रही आहे। तव्हां सभई भली करे आया, तव्हां सभिनी खे ख़ुश आमदीद। महफ़िल मुशायरे में सभिनी नवन ऐं पुराणनि मुअज़्ज़ज़ शाइरनि खे ऐं हाज़रीन ऐं नाज़रीन ख़ुश आमदीद। पंहिंजे पंहिंजे ज़ौक़ खे वधीक निखारण ऐं पंहिंजे शाइराना अंदाज़ में टब आज़माई करण ते ख़ुश आमदीद। इल्मी अदबी तहज़ीबी सक़ाफ़ती सरगर्मियूं बहाल थी रहियूं आहिनि। इल्मी अदबी तहज़ीबी सक़ाफ़ती सरगर्मियूं बहाल थी रहियूं आहिनि। तरही गैर तरही रदीफ़ काफ़ियो सूरत लफ़्ज़ी शाइरी ख़ुश आमदीद। महफ़िल मुशायरे में सभिनी नवन ऐं पुराणनि मुअज़्ज़ज़ शाइरनि खे हाज़रीन ऐं नाज़रीन ख़ुश आमदीद। पंहिंजे पंहिंजे ज़ौक़ खे वधीक निखारण ऐं पंहिंजे शाइराना अंदाज़ में टब आज़माई करण ते ख़ुश आमदीद। सुठी ऐं ख़ूबसूरत शाइरीअ खे ख़ूब दाद ॾियो था, वाह वाह करियो था। सुठी ऐं ख़ूबसूरत शाइरीअ खे ख़ूब दाद ॾियो था, वाह वाह करियो था। सभिनी अचण वारनि दोस्तनि संगत खे दिलि जे गहराइनि सां ख़ुश आमदीद। महफ़िल मुशायरे में सभिनी नवन ऐं पुराणनि मुअज़्ज़ज़ शाइरनि खे ऐं हाज़रीन ऐं नाज़रीन ख़ुश आमदीद। पंहिंजे पंहिंजे ज़ौक़ खे वधीक निखारण ऐं पंहिंजे शाइराना अंदाज़ में टब आज़माई करण ते ख़ुश आमदीद। भरपूर शिरकत कंदा आहियो पंहिंजी उम्दा शाइरी ज़ौक़ जी तस्कीन। भरपूर शिरकत कंदा आहियो पंहिंजे उम्दा शाइरी ज़ौक़ जी तस्कीन ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई करण जे लाइ ख़ुश आमदीद। महफ़िल मुशायरे में सभिनी नवन ऐं पुराणनि मुअज़्ज़ज़ शाइरनि खे ऐं हाज़रीन नाज़रीन ख़ुश आमदीद। पंहिंजे पंहिंजे ज़ौक़ खे वधीक निखारण ऐं पंहिंजी शाइराना अंदाज़ में टब आज़माई करण ते ख़ुश आमदीद। दुआ ऐं उमेद आहे त सभु ख़ैर आफ़ियत सां हूंदा। दुआ ऐं उमेद आहे त सभु ख़ैर आफ़ियत सां हूंदा। जिते बि रहो ख़ुशि रहो, सलामत रहो पंहिंजनि सां गॾु। आमीन सुम आमीन ख़ुश आमदीद। महफ़िल मुशायरे में सभिनी नवन ऐं पुराणनि मुअज़्ज़ज़ शाइरनि खे ऐं हाज़रीन ऐं नाज़रीन ख़ुश आमदीद। पंहिंजे पंहिंजे ज़ौक़ खे वधीक निखारण ऐं पंहिंजी शाइराना अंदाज़ में टब आज़माई करण ते ख़ुश आमदीद। ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिनि अखरनि ते चटा भेटीअ जा हज़ार ॿ बैत चटा भेटीअ जे मुक़ाबिले लाइ सिंधी ॿोलीअ में। ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिनि अखरनि ते चटा भेटीअ जा हज़ार ॿ बैत चटा भेटीअ जो मुक़ाबिले लाइ सिंधी ॿोलीअ में।
लिखियल मोहम्मद सिद्दीक़ मिठू अरबाब हाला बैट चटा बेटीअ जा पढ़ंदा हो चवंदा हो त तव्हांखे कंदासीं चवंदासीं ख़ुशि आमदेद। महफ़िल मुशाइरे में सभिनी नवनि ऐं पुराणनि मुअज़्ज़ज़ शाइरनि खे ऐं हाज़रीन ऐं नाज़रीन ख़ुशि आमदेद। पंहिंजे पंहिंजे ज़ौक़ खे वधीक निखारण ऐं पंहिंजी शाइराना अंदाज़ में तब आज़माई करण ते ख़ुशि आमदेद।